अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। राह इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, असां तव्हां नए कम जी शुरुआत कंदा आहियूं। नओं कम जेको असां शुरू कंदा आहियूं, मसलन दुकान आहे या होटल आहे या पंहिंजो घर नओं बनाईंदा आहियूं या मस्जिद बनाईंदा आहियूं या पढ़ाई शुरू कंदा आहियूं या अहिड़ो जेको कमु असां नओं शुरू कंदा आहियूं त उन जे लाइ बाबरकत ॾींहुं कहिड़ो आहे, कहिड़े ॾींहुं खां असां उन कम जी शुरुआत कयूं जेको असांजो उहो कमु बाबरकत बि थिए ऐं उहो कमु पाए तकमील ताईं पहुचे ऐं उन में कामयाबी हासिल थी। त प्यारा दोस्तो, को बि नओं कमु शुरू करणो हुजे त उन जे लाइ अरबा जो ॾींहुं जेको आहे सो तमामु घणो बाबरकत ॾींहुं आहे ऐं जेको बि कमु असां हिन में शुरू कंदासीं अरबा जे ॾींहं खां उहो असांजो कमु पाए तकमील ताईं पहुचंदो ऐं उन कम में बरकतूं मिलंदियूं ऐं उहो कमु कॾहिं बि नाकाम न थींदो जेको कमु जी शुरूआत अरबा जे ॾींहं खां थिए। हदीस पाक में आयो, को बि अहिड़ो कमु न आहे जंहिंजी शुरूआत अरबा जे ॾींहं खां थी हुजे ऐं उहो पाए तकमील ताईं न पहुतो हुजे। त यकीनन अल्लाह पाक जे प्यारे महबूब जा फरमान सचो आहे ऐं जेको बि इन मां मालूम थियो त जेको बि कमु असां अरबा जे ॾींहं खां शुरू कंदा आहियूं उहो यकीनन बाबरकत कमु थींदो आहे ऐं उहो पाए तकमील ताईं पहुचंदो आहे, उन में कामयाबी हासिल थींदी आहे ऐं उहो कमु नाकाम न थींदो आहे जेको कमु अरबा जे ॾींहं खां शुरू कजे। जेको बि असांजो नओं कमु हूंदो आहे जंहिंखे असां शुरू कंदा आहियूं त कोशिशि करियूं त असां उन कम खे अरबा जे ॾींहं खां शुरू कयूं। जेकॾहिं घर ठारायो आहे उन में वियूं था, उनजी शुरूआत करियूं था त असां अरबा जे ॾींहं खां कयूं। जेकॾहिं पढ़ाई करियूं था, स्कूल में वञूं था, मदरसे में वञूं था, असांजी जेका आहिनि सो जलीलुल क़द्र जेको उलमा उन्हनि जो बि इहो दस्तूर रहियो आहे, जॾहिं बि हू दर्स तदरीस जी शुरूआत कंदा हुआ त अरबा जे ॾींहं खां, छो जो इहो बाबरकत ॾींहुं आहे। अल्लाह पाक असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वरी नई मालूमात खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।